इहो मकतूबात शरीफ़ मां मूं तव्हांखे थोरो मुख़्तसर ॿुधायो। हज़रत इमाम रब्बानी रज़ी अल्लाह ताला मकतूबात पहिरें जिल्द में पीर कामिल ऐं पीर नाक़िस जे बारे में जेको लिखनि था उहे मकतूबात असां लाइ मिसाल राह आहिनि। अॼु ताईं आलम इस्लाम जे हर मदरसे में नक्शबंदी सिलसिलो हज़रत मुजद्दिद अफ़सानी जो तव्हां यकीन करियो एतिरो अल्लाह पाक उनखे क़बूलियत ॾिनी आहे जो आलम इस्लाम त छा पर अमेरिका में यूरोप में सॼी दुनिया में हीअ लाइक़ सिलसिलो नक्शबंदी आहे। ऐं सैयदना सूणे इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला मज़हब हनफी इहे ॿ अहिड़ियूं आलम इस्लाम जूं हस्तियूं आहिनि जिन खे अल्लाह एॾो मक़ाम ॾिनो। अॼु अल्हम्दुलिल्लाह अहनाफ मुसलमाननि जो 70% आहिनि। इमाम आज़म अबू हनीफा जो एॾो फैज़ान आहे ऐं दुनिया जे जंहिं मुल्क में वञो अवां हरमाइन में वञो सॼी दुनिया जा मुस्लमान ॾिसो हर को तव्हांखे हनफी ॿुधाईंदो, चाहे रूस जो हुजे, चाहे उज़्बेकिस्तान जो हुजे, चाहे ताजिकिस्तान जो हुजे, चाहे तुर्की जो हुजे, चाहे बर सग़ीर जो हुजे। ऐं सिलसिलो पुछंदा सिलसिलो उनखे नक्शबंदी मुजद्दिदी ॿुधाईंदो। अल्हम्दुलिल्लाह उहो हज़रत मुजद्दिद पाक सां अल्लाह ताला वादो फरमायो तव्हांजो सिलसिलो हज़रत मुजद्दिद लिखनि था मकतूबात टे जिल्द में ऐं अल्लामा नबहानी रहमतुल्लाह अलैह जामे करामात औलिया अरबी वटि मौजूद आहे। उन में अल्लामा यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैह जेको मुजद्दिद हो, अरब जो वॾो आलिम, जामे अज़हर जो फाज़िल ऐं एॾो वॾो आलिम हो जो उनखे 70 मरतबा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेदारी सां ज़ियारत थी। उहो अल्लामा यूसुफ नबहानी जे सीरत ते तमामु घणा किताब लिखियनि। अरब जो उन ज़माने जो मुजद्दिद हो, तमामु वॾो वली हो, वॾो आरिफ हो, वॾो आलिम जो अॻवान हो, क़ुदवत उलमा हो। उन अल्लामा नबहानी जामे करामात औलिया जे अंदरि लिखियो आहे त हज़रत मुजद्दिद पाक फरमायो अल्लाह ताला मूंसां वादो फरमायो क़यामत ताईं जेको मुंहिंजे सिलसिले में दाख़िल थींदो मूं उन अल्लाह ताला फरमायो पर शाइख़ मुजद्दिद मूं उन जी बख़्शिश कई जेको बिल वास्ता या बिला वास्ता तुंहिंजे सिलसिले में दाख़िल थींदो, तुंहिंजे तरीक़े नक्शबंदी में दाख़िल थींदो, मूं उनखे बख़्श कयो। ऐं अल्लाह ताला इहा बिशारत ॾिनी हज़रत मुजद्दिद अफ़सानी खे त ग़फ़रतु लक वलिमन तवस्सल बिक बिवासिततिन औ बिग़ैरि वासिततिन इला यौमिल क़ियामह। इहा अल्लामा नबहानी ॻाल्हि लिखी आहे। वरी अल्लामा नबहानी लिखे थो त हज़रत मुजद्दिद पाक सां फरमाइनि था मकतूबात के टे जिल्द में त अल्लाह ताला मूंसां मूंखे वाइदो फरमायो जॾहिं क़यामत ईंदी सभु कुझु ज़ुल्मतूं हूंदियूं उन में तुंहिंजो सिलसिलो नक्शबंदी रहंदो। इमाम महदी अलैहिस्सलाम जो ज़ुहूर थींदो। इमाम महदी जेका बैयत वठंदो नक्शबंदी सिलसिले में वठंदो। इहो हज़रत मुजद्दिद जो मकतूब मूं वटि मौजूद आहे। उन में टे जिल्द में लिखनि था इमाम महदी वटि मुंहिंजो सिलसिलो नक्शबंदी क़बूलियत जो शर्फ़ हासिल कंदो। इन करे जो हिन सिलसिले में शरीयत जे मुतहरिक जी सख़्त पाबंदी आहे। शरीयत ऐं हिन में रुख़्सत खे छॾे करे अज़ीमत जे मथां अमल कयो वेंदो आहे। ऐं सैयदना सूने सिद्दीक़ अकबर ॿी अफ़ज़लियत इहा त सूने सिद्दीक़ अकबर खां ही सिलसिलो हले थो। उहो सूनो सिद्दीक़ अकबर जेको कमालात नबूवत जो इमाम आहे। सभु सहाबी असांजे अक़ीदो नूर पर अफ़ज़लुल बशर असांजो अक़ीदो सूनो सिद्दीक़ अकबर आहे। सभिनीनि जो आका आहे इमाम सहाबा व ताबईन।